अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों अॼु जी वीडियो में तव्हांखे 100 साल पोयां वठी वेंदासीं। हिन वीडियो में तव्हांखे सिंध जूं कुछ जायूं ॾेखारींदासीं ऐं ॾिसंदासीं त हू 100 साल अॻु कीअं नज़र ईंदी हुयूं ऐं अॼु कीअं नज़र अचनि थियूं। वीडियो में असांजी मेहनत थियल आहे, आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त हलूं था 100 साल पोइ। दोस्तों ही तस्वीर शिकारपुर जी मशहूर बाज़ार ढक बाज़ार जी आहे। ही तस्वीर 1890 में वरती वई, मतलब 131 साल पुरानी तस्वीर आहे। ढक बाज़ार जी नई तस्वीर ही आहे। सखर में मासूम शाह जे मीनारे जी ही तस्वीर 1896 में वरती वई, तकरीबन 125 साल पुरानी तस्वीर आहे। मासूम शाह जे मीनारे जी नई तस्वीर। ही जगह रोहड़ी ऐं सखर जे वेझो आहे। सत्यन जो आस्थान। सत्यन जे आस्थान जी ही तस्वीर 1896 जी आहे। सत्यन जो आस्थान असांखे हाणे हीअं नज़र थो अचे। सत्यन जे आस्थान जी ही तस्वीर ॿिए पासे खां वरतल आहे। ही तस्वीर बि 100 साल पुरानी आहे। साॻे पासे खां वरतल जदीद तस्वीर। दोस्तों 1896 में वरतल ही तस्वीर दादू जी जामा मस्जिद खुदाबाद जी आहे। इन मस्जिद जी नई तस्वीर ही आहे। 1896 में वरतल ही तस्वीर मटियारी में पीर हाशिम शाह जी मज़ार जी आहे। दोस्तों पीर हाशिम शाह जी मज़ार अॼु हीअं थी नज़र अचे। ही तस्वीर लाल शाहबाज़ कलंदर जी मज़ार जे अंदरूनी हिस्से जी आहे। ही तस्वीर बि 100 साल पुरानी आहे। मज़ार जो अंदरूनी हिस्सो नई तस्वीर में। सखर वारी पुल जी ही तस्वीर 1887 जी आहे, तकरीबन 134 साल पुरानी। दोस्तों उन वक़्त ही पुल ठही रही हुई। सखर वारी पुल जी नई तस्वीर। दोस्तों ही तस्वीर मोहिन जे दड़े जी उन वक़्त जी आहे जॾहिं खोटराई शुरू कई वई। मोहिन जे दड़े जी नई तस्वीर। दोस्तों अंग्रेज़नि जे दौर में मुसाफ़िरनि लाइ कराची में ट्राम हलंदी हुई। कराची में इस्तेमाल थींदड़ मुसाफ़िरनि लाइ हाणे वारी बस। कराची में अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार जी ही तस्वीर 120 साल पुरानी आहे। दोस्तों हिन मज़ार जी नई तस्वीर ही आहे। कराची कैंट स्टेशन जी पुरानी तस्वीर। कराची कैंट स्टेशन जी नई तस्वीर। दोस्तों हैदराबाद जी ही तस्वीर 100 साल पुरानी आहे। हैदराबाद जी नई तस्वीर। दोस्तों हाला जे हथ जो हुनर 7 सालनि खां हलंदो पियो अचे। ही तस्वीर हाला जे हथ जे हुनर जी 1896 जी आहे। हाला हथ जे हुनर जी नई तस्वीर। सिंध जो ॻोठ 100 साल अॻु ऐं सिंध जो ॻोठ अॼु। दोस्तों ही तस्वीर 1896 में सिंध जे स्कूल जी वरती वई। सिंध जो स्कूल जदीद। सिंध जा मुहाणा 100 साल अॻु ऐं सिंध जा मुहाणा अॼु। कमेंट में ज़रूरु ॿुधायो वीडियो तव्हांखे कीअं लॻी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई त लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।